हालिजवी साहब जेका असांजा JUI सूबे सिंध पाकिस्तान जा नाज़िम आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ मुफ़्तियान इकराम सां काफ़ी तवील मुशावरत खां पोइ महीने ॾेढ जी महिनत खां पोइ अहादीस मुबारक खे जेको आहे खणण खां पोइ खोलण खां पोइ दलाइल सां गॾु अॼु 5 सिफ़नि ते हिकिड़ी फतवा मुरतब कई जिते जामिया अशरफी सखर बि दस्तख़त कयो आहे, जामिया दारुल सखर बि दस्तख़त कयो आहे, जामिया इशाकुल क़ुरान लारकाणे बि दस्तख़त कयो आहे, वने आकिल सां गॾु मुख़्तलिफ़ इलाक़नि जे मुफ़्तियान इकराम ऐं मदरसनि जे मोहतमिमनि ते दस्तख़त कया आहिनि। उन्हनि मुस्तरद कयो आहे शरई तौर ते बि नवनि केनालनि खे ऐं अॼु फ़तवा जेका असां पब्लिक कई आहे अॼु खां पोइ उहा सिंध जो डॉक्यूमेंट हूंदी, सिंध जे आवाम जो डॉक्यूमेंट हूंदी। उन्हनि शरई तौर ते दरियाए सिंध ते नवनि केनालनि खे गैर शरई करार ॾेई छॾियो आहे। हाणे इहे केनाल गैर आइनी बि आहिनि, गैर अख़लाक़ी बि आहिनि त गैर शरई बि आहिनि ऐं इंशाअल्लाह असां इहा फतवा देवबंदियुनि खां पोइ बरेलवियुनि, शीयनि, अहलदीसनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे मुफ़्तियान इकराम वटि खणी वेंदासीं ऐं उन्हनि खां बि हिन ते दस्तख़त वठण जी कोशिशि कंदासीं। पूरी सिंध में जेके नवनि केनाल ख़िलाफ़ एहतिजाज हलनि पिया उन एहतिजाज में जेका पूरी सिंध जो आवाज़ जो आहे सदर ज़रदारी अॻ में करे पोइ सदारत जो उहिदो वरितो ऐं सूबो सिंध पंहिंजे हवाले कयो, इन खे कीअं बची? इहो ख़्यालु मुंहिंजो बि आहे त बलोचिस्तान जी हुकूमत सिंध जी